त मसइलो आहे न। मां सही हदीसुनि सां जेकॾहिं रफ़ यदैन केरु बयानु करे थो त पोइ आऊं जेकॾहिं बग़ैर रफ़ यदैन जे नमाज़ पढ़ां पियो त मूं वटि कहिड़ो दलील आहे? पोइ मुंहिंजूं नमाज़ूं केॾां वयूं? त असांखे पंहिंजे लाइ बि त माना ज़रूरत आहे त भई असां नमाज़ सही पिया पढ़ूं या को ॿियो रस्तो पिया अख़्तियार कयूं। तंहिंजे करे ॿुधणो पवंदो। हदीसूं आहिनि अल्हम्दुलिल्लाह। असांजे लाइ वॾे में वॾी इहा ॻाल्हि आहे त भई खुलफ़ाए राशिदीन अलैहिम रिदवान जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा इंतिहाई क़रीब तरीन शागिर्द खुलफ़ाए राशिदीन सैयदना अबू बकर सिद्दीक़ हुजे, सैयदना फारूक आज़म हुजे, सैयदना उस्मान गनी, सैयदना हैदर करार हुजे, उहे ख़ुदि पाण करीमनि जा जेके शागिर्द आहिनि ऐं पंहिंजे पंहिंजे ख़िलाफ़त जे दौर में उन्हनि निमाज़ूं पढ़ायूं आहिनि त उन्हनि कीअं पढ़ियूं आहिनि? इहा वॾी ॻाल्हि आहे असांजे लाइ त भई खुलफ़ाए भला जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िर ताईं इहो अमल हुजे त पोइ खुलफ़ाए राशिदीन पंहिंजे वक़्त में जेके निमाज़ूं पढ़ायूं पोइ मआज़ल्लाह जीअं इमाम तहावी पंहिंजे हिन में शरह मानिल आसार में फरमाईंदो आहे त पोइ छा हज़रत उमर साईं रसूलुल्लाह जे पुठियां निमाज़ पढ़ी ॾिठी, पाण करीमन रफ़ यदैन कयो ऐं पोइ हज़रत उमर फारूक पंहिंजे ज़माने में जेकॾहिं निमाज़ूं पढ़ायूं बग़ैर रफ़ यदैन जे त साहबनि हुनखे छॾे ॾिनो। रसूलुल्लाह हीअं कंदा हुया, तूं वरी केरु थींदो हीअं असांखे रफ़ यदैन छॾे करे निमाज़ूं पढ़ाइण वारो? साहबनि जी जमायत इहा का कंहिंखे छॾे ॾींदी छा त माना तूं पंहिंजी मर्ज़ी हलाई? तंहिंजे करे खुलफ़ाए राशिदीन पंहिंजे वक़्त में निमाज़ूं जेके पढ़ायूं आहिनि उन्हनि खे ॾिसणो पवंदो त उन्हनि जेको पाण करीमनि खां आख़िर टाइम ताईं सिखियो त उहो छा आहे। इहे ॻाल्हियूं गौर तलब आहिनि, इहे असांखे पढ़णियूं पवंदियूं, सम्झणियूं पवंदियूं। अक़ाइद असां वटि हली हली करे उन ई रस्ते सां, ईअं न आहे त बाबा तूं हाणे जेकॾहिं ॿियो रस्तो थो इख़्तियार करी त तूं त दुश्मन थी वञे, तोसां ॻाल्हाइण ई जाइज़ कोन्हे कोई, तो कहिड़ो रस्तो कयो आहे? न, असांखे खिली करे प्यार मोहबत सां, हज़रत पीर साईं छटधणी बादशाह हिकु जाइ ते फरमायो हुयो त खिलंदे खिलंदे कंहिंजो पटको बि लाहे छॾींदव त हू महसूस कोन कंदो, पर जेकॾहिं सख़्तीअ सां उनखे का चङी ॻाल्हि चवंदो तॾहिं बि कावड़जी वेंदो। त हज़रत पीर साईं सरदार जिन जूं उहे महिरबानियूं शफ़क़तूं उहे असां सां शामिल हाल आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह सिकंदरनि खे वॾी इहा ताक़त मिलियल आहे दरगाह मुबारक सां। केर बि अॼु बि आऊं इहा ॻाल्हि वरी बि अर्ज़ु करे थो छॾियां त अक़ाइद जे मामले में दरगाह मुबारक जे ॾसियल तालीमी माहौल में अॼुकल्ह जेको तशय्युअ जे तरफ़ां जेका हर ॻोठ में हर जाइ ते माना इहा मस्करी कई पई वञे, इहा ॻाल्हि कतई तरह सां बर्दाश्त कान्हे का करणी। ऐं इहो मामिलो किथे बि कंहिं हरकत कई त पोइ अहिड़ो पंहिंजो ठहियलु हुजे सिस्टम त जेकॾहिं हिकु दोस्त खे का ज़रूरत पई आहे त उन जाइ ते असीं सभु पहुची वञूं। अवां सभई सहमत आहियो न इन ॻाल्हि सां? इंशाअल्लाहुल अज़ीज़ इन तरह सां जेकॾहिं असां पाण में इतिहाद क़ाइमु रखंदासूं त अल्लाह कंदो त आहिस्ते आहिस्ते बहितरीअ जे तरफ़ सांघड़ में वॾियूं ज़रूरतूं आहिनि जेके पोएं वक़्त में जेके कोन थियूं हाणे महसूसु थियनि पयूं त भई नुक़सानु केतिरो थी चुको आहे, उन जे लाइ असां अल्हम्दुलिल्लाह बहितरीअ जे तरफ़ वञूं पिया। दोस्त जीअं साईं मुफ़्ती साहिबु ॿुधायो त असांजो गॾु थियण ई इहा वॾी ॻाल्हि आहे। ईअं इंशाअल्लाहुल अज़ीज़ बहितरीअ जे तरफ़ वधंदा रहंदासूं। रबीउल अव्वल शरीफ़ जो प्रोग्राम वॾो ॿाहिरियूं ख़तीब आणण जी बि ज़रूरत कान्हे का, पर प्रोग्राम हर ॻोठ में थिए, घर घर में थिए। छो इहो? इन जे लाइ त जीअं उतां ई जा माण्हू कवर थियनि त अहले सुन्नत व जमायत जो ख़्यालु कहिड़ो आहे, उहो इहो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जेकॾहिं क़ुरान करीम में रब करीम उहा ॻाल्हि ज़िक्र कई आहे हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां मन अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां जेकॾहिं तआम नाज़िल थिए थो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी उम्मत जे लाइ, रब करीम उन्हनि लफ़्ज़नि में ज़िक्र कयो आहे त अनज़िल अलैना माइदतम मिनस समाए तकूनु लना ईदन लिअव्वलिना व आखिरिना। या रब असां ते दस्तरख़्वान नाज़िल फरमाए जेको असांजे पहिरियनि पोयनि जे लाइ ईद हुजे। जेकॾहिं दस्तरख़्वान अचे थो उहो ईद आहे
ऐं अल्लाह तबारक व तआला बि उनखे क़ुरान में ज़िक्र करे माना या तहसीन करे छॾी त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी नेमत उज़मा जो अचण इहो ईद खां घटि छा में आहे। तंहिंजे करे असांजे उम्मत जा अकाबिर आलिम बि ॿुधाए विया आहिनि। अल्लामा अहमद यार खान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह जेका ॻाल्हि कई आहे, निसार तेरी चहल पहल पर हज़ारों ईद रबीउल अव्वल, रबीउल अव्वल ईद तुंहिंजे इन ख़ुशीअ तां त हज़ारे ईदूं घोरे छॾजनि। सो अल्हम्दुलिल्लाह असांजो जेको अक़ीदो आहे उहो उम्मत जे इजमा सां तवातुर सां हलंदो पियो अचे। उन जे लाइ असांखे कोशिश करणी आहे त जीअं मिर्ज़ा जेहलमीअ जहिड़े फितननि खां, ऐं ॿियो को अदील आहे, को गामदी आहे, केरु हदीस जो इनकार थो करे, को कीअं थो करे, इन्हनि खां असां जेसि ताईं कोशिश करे सघूं था त उम्मत खे उन्हनि फितननि खां बचायूं। अल्लाह तबारक व तआला असांजो हामी व नासिर रहंदो। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हा साईं भले।